नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो टाउन कमेटी जे चेयरमैन सैयद गुलाम मुर्तज़ा शाह चयो आहे त बाबा साईं PPMPA सैयद सरफराज़ हुसैन शाह जी महिनत सां कंडियारो शहर जूं पुराणियूं रौनकूं बहाल थी रहियूं आहिनि। शहर जे सूंह बहाल करण लाइ मुंहिंजी टीम ऐं PP जा काउंसलर पाण पतोड़े रहिया आहिनि। शहर में जल्द पब्लिक पार्क ठाराई वेंदो। असांजे शहर में रिकॉर्ड तरक़ियाती कम थी रहिया आहिनि। वरे खां तबाह थियल शहर जा रोड नए सिर तमीर थी विया आहिनि। टाउन चेयरमैन अहिड़नि ख्यालनि जो इज़हार हिन अवामी न्यूज़ चैनल सां ॻाल्हाईंदे चयो त टाउन चेयरमैन वधीक चयो आहे त अक्सर शहर तोड़े दुकान ठहियल नवनि रोडनि ते गंद किचिरो उछलाए रहिया आहिनि ऐं रोड ते पाणी हारे रहिया आहिनि, जंहिं करे रोडनि खे नुक़सान पहुची रहियो आहे। दुकानदारनि खे अपील आहे त ठहियल नवनि रोडनि जो ख़ासि ख्यालु रखनि। हिन चयो आहे त असां बिना फ़र्क़ जे हिन शहर जी आवाम जी ख़िदमत करे रहिया आहियूं। शहर जी आवाम असांजो आवाम आहे। असां आवाम जी ख़िदमतगार आहियूं। असांजे ऑफिसर जा आवाम लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि। कंहिं बि माण्हू जो जेको जाइज़ मसइलो हूंदे फौरी तौर ते हल कयो वेंदो। हिन चयो आहे त कंडियारो जा कुझु मुखालिफ़ माण्हू फेसबुक ते सोशल मीडिया ते शहर में गंदगी जूं कूड़ियूं पोस्टूं रखी इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। इहे सभु कूड़ ते ॿधल आहिनि। कंडियारो जो आवाम हुन मुखालिफ़नि खे सम्झी वियो आहे। अहिड़नि पोस्टनि ते ध्यानु न ॾे।